दोस्तों असां कल उर्दू सेक्शन हलायासीं, अॼु वरी सिंधी सेक्शन हलाईंदासीं जेके दोस्तनि खे स्टूडेंट खे शयूं सम्झ में अचे। त कल्ह असां जेको वीडियो रखियोसीं उहो उर्दू जो रखियोसीं। अॼु असां टेंस पढ़ंदा सिंधी में, त सिंधी वारा जेके स्टूडेंट उहो बि सही तरह सम्झी सघनि। असां अॼु पढ़ंदासीं टेंस। टेंस ग्रामर जो हिसो आहे जिनके सम्झण जिनी ॿोली खे असां सम्झणो आहे त उन ॿोली जा क़ाइदा ऐं कानून सम्झणा लाज़मी हूंदा आहिनि। असां पढ़ंदासीं टेंस। टेंस आहे ऐं टेंस खे सम्झण जे लाइ यानी कि सम्झणु लाज़मी हूंदो आहे। जंहिं बि ॿोली खे सम्झणो आहे त उनजे ग्रामर खे सम्झणु ज़रूरी हूंदो आहे त उहा ॿोली असां सही नमूने सुठे नमूने सम्झी सघूं ऐं लिखी सघूं ऐं पढ़ी सघूं। असां पढ़ंदासीं टेंस। टेंस वक़्तु ज़मान। टेंस खे असां टिनि हिसनि में विरहाईंदासीं, टिनि हिसनि में डिवाइड थियल आहे त असां टेंस खे ऐं ग्रामर खे सुठे नमूने सम्झी सघूं। इन मां नंबर 1 प्रेज़ेंट। प्रेज़ेंट इन जो पहिरियों हिसो आहे प्रेज़ेंट, उहो वक़्तु जेको मौजूदु आहे। प्रेज़ेंट उहो वक़्तु आहे जेको मौजूदु आहे, उनखे चइबो आहे प्रेज़ेंट। इन खां पोइ आहे पास्ट। उहो वक़्तु जेको गुज़री चुको आहे या थी चुको आहे या गुज़री वियो आहे, उनखे चवंदासीं पास्ट। फ्यूचर। फ्यूचर उहो वक़्तु आहे जेको ईंदड़ हुजे, माना अचण वारो आहे। उहो वक़्तु जेको ईंदड़ हुजे उनखे चइबो आहे फ्यूचर। प्रेज़ेंट, पास्ट ऐं फ्यूचर, इन्हनि टिन्हनि खे सम्झण जे लाइ इन खे 4 हिसनि में विरहायो वियो आहे, यानी कि 4 हिसनि में डिवाइड कयो वियो आहे। उनखे असां पढ़ंदासीं। इन सभिनी जा अलॻि अलॻि 4 हिसा आहिनि। उहे कहिड़ा हिसा आहिनि? नंबर 1 इंडिफिनिट। नंबर continuous। नंबर 3 perfect। नंबर 4 परफेक्ट कंटिन्यूस। इन्हनि खे असां पढ़ण जे लाइ असां मज़ीद 4 हिसनि में डिवाइड कयो। इंडिफिनिट, कंटिन्यू, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्यू। इन्हनि सभिनी जा तक़रीबन 4 हिसा हूंदा आहिनि। प्रेज़ेंट, पास्ट जा 4 हिसा आहिनि, फ्यूचर जा 4 हिसा आहिनि। प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस, प्रेज़ेंट परफेक्ट टेंस, प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस टेंस। ईअं फ्यूचर जीअं पास्ट इंडिफिनिट टेंस, पास्ट कंटिन्यूस टेंस, पास्ट परफेक्ट टेंस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस। वरी फ्यूचर ईंदड़ वक़्तु आहे, उन जा बि 4 हिसा आहिनि। फ्यूचर इंडिफिनिट टेंस, फ्यूचर कंटिन्यूस टेंस, फ्यूचर परफेक्ट टेंस, फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूस टेंस। इन्हनि सभिनी जा 4 हिसा आहिनि। उन सभिनी खे सम्झण लाइ असां इनखे तव्हां चङी तरह सम्झी विया हूंदा त टेन खे 3 हिसनि में विरहायो वेंदो आहे। मौजूदा वक़्तु, गुज़िरियल वक़्तु, ईंदड़ वक़्तु। हाणे इंडिफिनिट टेंस जेको आहे, इंडिफिनिट टेंस जेको आहे उनजो मतिलबु हूंदो आहे त वक़्तु, पर उनजो वक़्त जो दाइरो ॿुधायो कोन वेंदो आहे। कॾहिं खां शुरू थियो, कॾहिं ख़तमु थींदो, उनजी का ख़बर कोन हूंदी आहे। नंबर 2 आहे कंटिन्यू। कंटिन्यू जो मक़सदु माना हलंदड़, वक़्तु हली रहियो आहे, वक़्तु हली रहियो आहे।
कॾहिं खां शुरू थियो वरी हेसि ताईं ख़तमु इहा ख़बर न आहे, पर वक़्तु हली रहियो आहे, उनखे चइबो कंटिन्यू। ॿियो हूंदो परफेक्ट। परफेक्ट उहो वक़्तु आहे जेको ख़तमु थी चुको आहे, जेको असां कमु करे चुका आहियूं, उनखे चइबो आहे परफेक्ट। नंबर 3 ते आहे परफेक्ट कंटिन्यूस। परफेक्ट कंटिन्यू जेको टेंस आहे उहो वक़्तु आहे जेको ख़तमु बि चुको आहे ऐं हलंदड़ बि आहे, ख़तमु बि थी चुको आहे ऐं हलंदड़ आहे, उनखे चइबो आहे परफेक्ट कंटिन्यू टेंस। इहा शयूं तव्हां चङी तरह सम्झी विया हूंदा। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इन्हनि शयुनि खे सम्झण जे लाइ असां कुझु ट्रांसलेशन सिखंदासीं, जीअं असां इहे टेंस सुठे नमूने ट्रांसलेट बि करे सघूं, सम्झी बि सघूं, पढ़ी सघूं। इन जा कुझु असूल आहिनि, उहो तव्हां सम्झो। जीअं आऊं घर वञा थो, आऊं घर वञा थो, आऊं घर वञा थो, आऊं घर वञा थो। इन जी अंग्रेज़ी ट्रांसलेट करण जे लाइ इहे क़ाइदा सम्झणु तव्हांजे लाइ ज़रूरी हूंदे, त जीअं तव्हां सिंधी खे अंग्रेज़ी में ट्रांसलेट इज़ी तरीक़े सां करे सघो। त असीं वधीक जेके असांजा टेंस आहिनि असां पढ़ंदासीं, पर इहे कुझु शयूं आहिनि जेके तव्हांखे दिक़त ॾींदियूं आहिनि, उहो तव्हांखे सम्झाईंदो हलां, ताकी जीअं वधीक पढ़ण लाइ तव्हांखे ॾुखियाई न थिए। त सभिनी खां पहिरियों सिंधी खे अंग्रेज़ी में ट्रांसलेट कीअं करे सघंदासीं? त सभिनी खां पहिरीं सब्जेक्ट लॻंदो आहे, उनखां पोइ वर्ब लॻंदो आहे, ऐं उनखां पोइ ऑब्जेक्ट लॻंदो आहे। इन खे असां सुञाणो त सब्जेक्ट, वर्ब ऐं ऑब्जेक्ट कहिड़ो आहे। वर्ब उहो आहे जेको कमु जारी हुजे, ऐं घर उहो आहे जेका ऑब्जेक्ट आहे जेका जॻह हुजे, ऐं जेको माण्हू उन शइ खे करे थो उहो माना असां सभिनी खां पहिरीं असां रखंदासीं सब्जेक्ट। इहे ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि तव्हांखे। अंग्रेज़ी जुमिलो ठाहिण लाइ इहे असूल तव्हांखे सम्झणा पवंदा। सब्जेक्ट, पोइ लॻाईंदासीं वर्ब, उनखां पोइ लॻाईंदासीं ऑब्जेक्ट। इहे ज़रूरी आहे जीअं तव्हां अंग्रेज़ी सही नमूने सां इहे शयूं सम्झंदा, त जीअं असां मज़ीद असां टेंस खे पढ़ी सघूं। अंग्रेज़ी सिखण लाइ या जुमिलो ठाहिण लाइ इन 3 ॻाल्हियुनि खे तव्हांखे लाज़मी यादि रखिणो आहे। त इहे 3 ॻाल्हियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहो तव्हांखे सुठे नमूने यादि रखिणो आहे, जीअं तव्हां जुमिलो सुठे नमूने ठाहे सघो, या तव्हांखे ज़हन नशीन करणु घुरिजे। त अंग्रेज़ी जुमिलो सिंधी मां अगरि अंग्रेज़ी ठाहिणी आहे त सभिनी खां पहिरीं सब्जेक्ट लॻंदो, उनखां पोइ वर्ब लॻंदो, ऐं उनखां पोइ ऑब्जेक्ट लॻंदो। इहे ॻाल्हियूं तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजनि। फॉर एग्ज़ाम्पल, जीअं तव्हांखे ॿुधायां, आऊं आई सब्जेक्ट आहे, ऐं उनखां पोइ छा लॻाइणो आहे? वर्ब आहे। आई खां पोइ छा लॻंदो? वञा थो, माना वर्ब कहिड़ो आहे? वञा थो वो। उनखां पोइ छा लॻंदो? ऑब्जेक्ट, घर, टू, ठीकु आहे दोस्तों, असां हिन स्टडी खे कंटिन्यू करण लाइ हिन ट्यूशन खे फ्री ऑफ कास्ट ॿारनि खे पढ़ाई रहिया आहियूं, ऐं असां इहो हिकिड़ो चैनल ठाहियो आहे प्रेम पाठ जे नाले। त असां ॿिया जेके असांजा ठाकुर दोस्त आहिनि, हुननि जा स्टूडेंट आहिनि, ग़रीब स्टूडेंट आहिनि जेके नथा पढ़ी सघनि, उहे असांजे हिन चैनल जे ज़रिए ऑनलाइन जे ज़रिए अंग्रेज़ी सिखी सघनि, पढ़ी सघनि, ट्यूशन वठी सघनि, ऐं कुझु जेके स्टडी आहे असांजी सम्झी सघनि। इन जे लाइ असां हीउ चैनल शुरू कयो आहे प्रेम पाठ जे नाले। तंहिंजे करे दोस्तों, जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते सब्सक्राइब कयो, असांजो चैनल सब्सक्राइब कयो, ऐं लाइक कयो, शेयर कयो, ऐं जेकी घंटी वारी जेको बटन आहे उनखे दॿायो, जीअं ॿिया दोस्त इन खे पढ़ी सघनि।